टंडोजाम रिपोर्ट सरफराज अहमद शहानी। टंडोजाम में अंजुमन गुलामान कलंदर के सरवान सैयद गुलाम हैदर शाह कलंदर के कालमन से बदल किताब मुठियों भेड़े भंज जी मुहूर्त तकरीब सिंध ज़रई यूनिवर्सिटी के रेस्ट हाउस में थी गुजरी। जबकि खिताब कंदे सैयद गुलाम हैदर शाह कलंदर चयो त सिंध सूफ़ियन जी धरती है ऐं असांजी रहणी करणी समाजी ऐं सकाफ़ती रस्मनि में सूफ़ियत जो वॾो अमल दख़ल आहे। हिन चयो त सिंध दुनिया जो वाहिद खितो आहे जिते बुनियाद परस्ती ऐं नफ़रत खां पासीरो रहियो आहे। हिन धरती जे लोकनि में इश्क रसूल ऐं इश्क इंसानियत रहियो आहे। हिन चयो त मुठियूं भेड़े भंज में समाज में थींदड़ उथल पुथल खे पंहिंजे एहसासनि में सुमोए लिखियो आहे ऐं कोशिशि कई आहे त दिलचस्पी सां लिखियल हिननि कालमनि ज़रिए समाजी खामियुनि में ज़िमेदारीअ खे उजागर कजे। नामियार लेखक प्रोफेसर मोहम्मद मित्तल जसकानी चयो त साईं गुलाम हैदर कलंदरी मुसलसल लिखी रहियो आहे ऐं संदसि कालिम तरतीब सां मुख़्तलिफ़ अख़बारनि में शाया बि थी रहिया आहिनि।